वायरस बाबत टास्क फोर्स 15 सितंबर खां सॼे सूबे में तालीमी, कारोबारी ऐं समाजी सरगर्मियूं ॿीहर खोलण जो फ़ैसिलो करे वरितो। सूबाई हुकूमत ईंदड़ महीने जे पहिरें हफ़्ते में सूरतहाल जो ॿीहर जाइज़ो वठंदी। वज़ीर आला हाउस में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो, जंहिं में सूबाई वज़ीरनि डॉक्टर अज़रा पेचुओ, सईद गनी, मुकेश चावला, नासिर शाह ऐं कानूनी सलाहकार मुर्तज़ा वहाब, मेयर कराची वसीम अख्तर, चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह, IG सिंध मुश्ताक उमर ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर चयो त CCI इजलास खां पोइ फौरी तौर ते वज़ीर आज़म शाह अगस्त ते इस्लामाबाद में NCC इजलास जी सदारत कंदे 15 सितंबर खां तालीमी सरगर्मियुनि समेत सभई कारोबारी सरगर्मियुनि ऐं ॿियनि खे ॿीहर खोलण जो फ़ैसिलो कयो। हुन चयो त इहो तइ कयो वियो त सूबाई हुकूमतूं हतमी फ़ैसिला करण लाइ पंहिंजे टास्क फोर्स जी गॾिजाणियुनि में सूरतहाल जो जाइज़ो वठंदियूं। वॾे वज़ीर चयो त गुज़िरियल 3 ॾींहनि दौरान केसनि जो तादादु घटिजी रहियो आहे, पर कोरोना वायरस अञा ख़तमु न आहे थियो। वॾे वज़ीर चयो त राति 9 वॻे ताईं कारोबारी सरगर्मियुनि जी इजाज़त हूंदी, जॾहिं त रेस्टोरेंट खे बंदि करण जो वक़्तु 10 वॻे हूंदो। सिंध जे वॾे वज़ीर चयो त सितंबर जे पहिरें हफ़्ते में ॿीहर इजलास कंदासीं, जंहिं में सूरतहाल जो जाइज़ो वठण ऐं समाजी कारोबारी ऐं तालीमी सरगर्मियुनि जी शुरूआत बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। मुराद अली शाह टास्क फोर्स जे समूरनि मेंबरनि खे बहितरीन सलाहुनि ऐं साथ ॾियण ते शुक्रियो अदा कयो, जंहिं तहत फ़ैसिला कया विया।